मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस जी ॿुधणी अॼु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में थी गुज़री। कत्ल केस जी ॿुधणी में शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जी वालदा अंबर पठाणी गडानी ऐं उनजो जेको भाउ आहे शाहिद याकूब गडानी उहे पेश थिया। हिन केस में जांच ऑफिसर सराज लाशारी पिणु अदालत में पेश थियो। उन खां अलावा शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस में जवाबदार ॼाणायल PPM ख़ालिद लुंड पंहिंजे ॿिनि पुटनि समेत वकील मार्फत डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में पेश थियो। अॼु ॿुधणी में जेको कुझु थियो उन जे हवाले सां हाल अहवाल जेको आहे उहो नाज़रीन ताईं पहुचाईंदासूं। अॼु सुबुह जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत में जीअं ई ॿुधणी शुरू थी त PPM ख़ालिद लुंड पंहिंजे ॿिनि पुटनि समेत हिकु नए वकील सां अदालत में पेश थियो। शहीद नसरुल्ला गडानी कत्ल केस में संदसि वकील सलाउद्दीन पावर पिणु अदालत में पेश थियो। उन खां अलावा सराज लाशारी तरफ़ां अॼु वारी ॿुधणी दौरान अदालत में पंहिंजो जेकी हाज़िरी आहे उहा यकीनी रखी। अॼु मां खे ॿुधाईंदो हलां त ॿिनि अहम मामलनि ते घोटकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज में सुनवाई थी, ॿुधणी थी। हिकु मामिलो PPM ख़ालिद लुंड जो जेकी ज़मानत वारी दरख़्वास्त आहे उन ते ऐं उन खां अलावा जेको हिन केस में जांच ऑफिसर आहे सराज लाशारी उन तरफ़ां जेके ATC वारो कलम ख़तमु करण वारी दरख़्वास्त अदालत में ॾिनी वई हुई उन ते जेको आहे ॿिन्हिनि वकीलनि जेके आहिनि शहीद नसरुल्ला गडानी जो वकील ऐं PPM ख़ालिद लुंड जे वकील तरफ़ां दलील ॾिना विया। ॿुधणी जेकी आहे उहा काफ़ी देरि ताईं जारी रही। इन विच में 15 मिंटनि जो वफ़क़ो पिणु जेको आहे उहो अदालत में अदालत सगोरी कयो, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर ॿुधणी थी। PPM ख़ालिद लुंड जे वकील जेको कराची खां जंहिंजो तालुक़ु आहे अॼु पहिरियों दफ़ो अदालत में पेश थियो। उन तरफ़ां शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस जो FIR जो पोस्टमार्टम कयो वियो। हुन तरफ़ां FIR अदालत सगोरी खे पढ़ी ॿुधाई वई, जंहिंमें उन तरफ़ां निशानदेही कई वई त किथे FIR में ग़लतियूं थियल आहिनि। उन खां अलावा अॼु कोर्ट में शहीद नसरुल्ला गडानी जे भाउ याकूब गडानी जो बयानु पिणु जेको आहे उहो ख़ालिद लुंड जे वकील तरफ़ां हलायो वियो, जंहिंमें इहो याकूब गडानी जो इब्तिदाई बयानु जंहिंमें याकूब गडानी तरफ़ां इहो चयो वियो हो त हुननि जी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। उन खां अलावा इहो पिणु कोर्ट खे ॿुधायो वियो त 35 ॾींहंनि खां पोइ ख़ालिद लुंड ऐं हुनजे पुटनि जा जेके नाला आहिनि उहे नाहक जो सियासी बुनियादनि ते हिन केस में ॾिना विया आहिनि। सलाउद्दीन पावर जी पिणु जेकी रिकॉर्डिंग आहे इब्तिदाई ॾींहंनि वारी उहा पिणु हलाई वई। उन खां अलावा शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो जेको वकील आहे सलाउद्दीन गडानी उन तरफ़ां कोर्ट में पंहिंजा दलील ॾिना विया। उन तरफ़ां जेको नसरुल्ला गडानी कत्ल केस में जवाबदार आहे ख़ालिद लुंड ऐं उनजा पुट उनजी ज़मानत रद्द करण ते ज़ोर ॾिनो वियो। हुन चयो त ही जेन्युइन जवाबदार आहिनि जिन नसरुल्ला गडानी कत्ल केस में चुर्च जेको आहे साबित थी आहे, उन्हनि जी सहूलियतकारी उन्हनि जी साबित थी आहे। इन खां अलावा हुन तरफ़ां जेको PPM ख़ालिद लुंड जो नालो 179 जे सेक्शन तहत कढियो वियो आहे उनखे ॿीहर जॉइन करण जे हवाले सां पंहिंजा भरपूर दलील पेश कया। इन खां अलावा जेको सलाउद्दीन पावर आहे नसरुल्ला गडानी जो वकील उन तरफ़ां इहो ग्राउंड वरितो वियो त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो कत्ल केस जंहिंजो इंटीरियम चालान ATC कोर्ट में पेश कयो वियो आहे। जेकॾहिं जांच ऑफिसर या घोटकी पुलिस खे इहे कलम ख़तमु करणा हुआ त हू इंटीरियम चालान में ATC जो कलम उन्हनि छो रखियो। हुन अदालत खे ॿुधायो त ही अदालत जो इख़्तियार आहे त हू ATC जा कलम ख़तमु करे या वरी ATC सुमेत हिन केस खे चालान करे। हुन इहो ग्राउंड वरितो त जांच ऑफिसर वटि इहो इख़्तियार न आहे त हू ATC जा कलम ख़तमु करे सघे। इन खां अलावा हिन केस जी ॿुधणी दौरान जेको शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जी अमड़ आहे उहा कोर्ट में मौजूदु रही। उन खां अलावा उनजो भाउ जेको आहे उहो कोर्ट में मौजूदु रहियो। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि जेकी हिन केस जे हवाले सां मां खे ॿुधाईंदो हलां त आम कोर्ट में जॾहिं बि कंहिं केस जी सुनवाई थींदी आहे त जवाबदार हिकिड़ो मख़सूस जेको कटेरो ठहियलु हूंदो आहे उन में बीठल नज़र ईंदो आहे। पर हिन केस में शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी कत्ल केस में PPM ख़ालिद लुंड जेको वकीलनि ऐं आम माण्हुनि जे लाइ ठहियल जेके चेयर हूंदियूं आहिनि कोर्ट रूम में उन में वेठल जेको आहे उहो नज़र आयो। इन खां अलावा
हिन क़तल केस में जेको जांच ऑफिसर आहे सिराज लाशारी, उन अॻु में ई इहो कोर्ट सॻोरी खे इहा दरख़्वास्त ॾिनी हुई त हुन में हिन केस में हुन पंहिंजा जेको ATC जा कलम आहिनि उहे ख़तमु कया आहिनि, जंहिंजे करे हुन दरख़्वास्त दाख़िल कई त हीउ जेको क़तल केस आहे उन जी FIR वापसि कई वञे त आम कोर्ट में इन खे हलाए सघिजे। हिन केस जी हिकिड़ी ॿी जेकी अहम ॻाल्हि, नाज़रीन तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा सवाल उथारिया पिया वञनि त जेकी जांच रिपोर्ट आहे सिराज लाशारी जी, उन में जेको निसार लाटकी जंहिंखे पुलिस हिन क़तल केस में शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कयो हो, उन जो ज़िक्र आहे नाहे। अॼु पहिरियों दफ़ो घोटकी समेत सिंध जा नाज़रीन हिन अहम मामले ते उन जांच रिपोर्ट जे हवाले सां जेके इंकशाफ़ात आहिनि उहे ॿुधी सघंदा। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन केस में जेको निसार लाटकी आहे उन जो ज़िक्र सिर्फ़ु हिकिड़ी डायरी में सिराज लाशारी तरफ़ां कयो वियो आहे। उन खां अलावा किथे बि निसार लाटकी जे हवाले सां को बि ज़िक्र मौजूदु नाहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन केस में जेको जांच ऑफिसर सिराज लाशारी आहे उन तरफ़ां हिकु डायरी में इहो ज़िक्र कयो वियो आहे त हुन तरफ़ां निसार लाटकी सां मुलाक़ात करे तफ़सील वठण जी कोशिशि कई वई, पर हुन सां मुलाक़ात न थी सघी। इन खां अलावा हिन जांच जेकी सिराज लाशारी तरफ़ां कई वई आहे उन में जेके मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां जांच जो दाइरो हो, उन जे हवाले सां सिराज लाशारी तरफ़ां जॾहिं हिन केस में अब्दुल्ला लुंड जेको नूर मोहम्मद लुंड जो मुंशी आहे, ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो वेझो माण्हू ॿुधायो पियो वञे त उन जी हिकिड़ो दफ़ो नूर मोहम्मद ख़ान लुंड सां ॻाल्हि ॿोल जेको आहे उहा पिणु हिन जांच में साबित थी आहे। जेके दुबई खां नूर मोहम्मद ख़ान लुंड तरफ़ां इहो ॿुधायो पियो वञे, ज़रियनि तरफ़ां इहा दावा कई पई वञे त हिकिड़ो दफ़ो नूर मोहम्मद ख़ान लुंड सां अब्दुल्ला लुंड जी मुलाक़ात पिणु थी आहे। इन खां अलावा हिन क़तल केस में जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां इन ॻाल्हि जो पिणु जाइज़ो वरितो वियो, इन ते पिणु जांच कई वई त छा ही हुस्न इत्तफ़ाक़ आहे त शहीद नसरुल्लाह गडाणी क़तल केस वक़्तु जेके ॿई PPMNA ख़ालिद लुंड जा पुट आहिनि, नूर मोहम्मद ख़ान लुंड ऐं शहबाज़ लुंड, उहे मुल्क खां अचानक ॿाहिरि हलिया वञनि था ऐं उहो हिन जॾहिं शहीद नसरुल्लाह गडाणी जो क़तल थिए थो त उहे मुल्क में न हुजनि था। ही समूरी जांच आहे जेकी जंहिं ते सिराज लाशारी तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जांच थी। अॼु शनिवारी जेकी मिरपुर माथेलो जे ATC अदालत में रखियल हुई, पर मां तव्हांखे ॿुधायां त ATC जो जेको जज आहे उहो रिटायर थी वियो आहे। उन खां पोइ उन जेको इंचार्ज जज आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, उन में इहा ॿुधणी हुई जंहिंमें शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे वकील तरफ़ां ऐं ख़ालिद लुंड ऐं उन जे ॿिनि पुटनि जे वकील तरफ़ां ॿिनि मामलनि ते पंहिंजा दलील ॾिना विया। हिकिड़ो मामिलो इहो हो त ख़ालिद लुंड ऐं उन जे पुटनि जी पकी ज़मानत मंज़ूरु कजे। ॿियो मामिलो इहो हो त हिन केस में ATC वारो जेको कलम आहे उहो ख़तमु कजे, या वरी ख़ालिद लुंड जंहिंखे जांच ऑफिसर तरफ़ां उमर रसीदा ॼाणाए करे जांच में इहो चयो वियो आहे त उनजो हिन क़तल केस में को बि वास्तो न आहे, उनखे बरी कजे थो त हुनखे ॿीहर जॉइन कजे या न। ॿिन्हिनि धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो जेको आहे उहो महफ़ूज़ कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी जी अदालत तरफ़ां 26 अगस्त ते हिन केस जी ॿीहर ॿुधणी थींदी।